सुकी विया उए खूह जिन में पानी हो प्यार जो। वाजिबुल इकराम उलमाए कराम सैयद सादात पेरिया जे आशियन के दस्तगीर जे मुरीदन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मिठा साईं तवा के खबर आ का हर महीने में हिन चढ़ड़ कॉलोनी में महबूब सुबानी कुतुब रब्बानी कंदील नूरानी सैयदना मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जी जारी शरीफ मल्हाई वेंदी है। बेहद शुक्रगुजार आहियूं असांजे अखियुनि जे ठार मिठड़े मान वारे साईं मंजूर अहमद चढ़ड़ साहब जा ऐं असांजे अखियुनि जे ठार मिठड़े साईं खलीफे अलदीन साईं सुणन जा ऐं असांजो अखियुनि जो ठार मिठड़ो साईं गुलाम मुस्तफा कादरी साहब जेके भी दोस्त हिन यारी शरीफ में देगियूं लाइन था अल्लाह ताला उन्हनि खे उन्हनि जे बच्चन खे आबाद फरमाए। आमीन। ही केड़ो महीनो आ जिन दोस्तन देगियूं लाथी उन्हनि जा नाला ॿुधो। अब्दुल रहमान लाटकी, मोहम्मद हाशिम लाटकी, मोहम्मद मुनवर अली लाटकी, मोहम्मद फकीर लाटकी, मेहर अली हैदरानी, शाहिद अली हैदरानी, लश्कर खान श्याम। अल्लाह ताला उन्हनि खे उन्हनि जे बच्चन के उन्हनि जे अबे अम्मा के अल्लाह ताला आबाद फरमाए। अर्जिया हेड़ियूं कचहरियूं कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि पर इहो डंगल वारो आवाज़ न ॾेस ऐं हिन जो आवाज़ वधा हिन जो आवाज़ ओड़ो न आहे। अर्जिया सब खां अवल तकरीर खां अवल तव्हां सभिनी खे लख किरोड़ा वॾी यारी शरीफ़ जूं मुबारकूं हुजनि। दस्तगीर जे नौकरन जो कंध मथे हो। सुभान अल्लाह। वाके सुन्नी जी जॾहिं ॿधी ॾिसी बदक वकीदे वारनि जी चेल टुटी थी पई। ॾाढा भेज दस्तगीर जो नाम अब हिन खे वधाए अर्जिया महबूब सुबानी कुतुब रब्बानी सैयदना मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी वो पीरन जो पीर आ। पूरी कायनात जा माण्हू वलियन जो सदको खाईंदा पर मां तोखे इहो ॿुधाए छॾियां त सभु वलीय मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर जो सदको खाईंदा अथई। जीअं नबियुनि में तो असांजो नबी आ इह वलियन में मुंहिंजो मुर्शिद दस्तगीर आ। तो असांजो नबी भी बेमिसाल आ त मुर्शिद दस्तगीर भी बेमिसाल आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अर्जिया अॼु हिन टे मौजू खणी आयो आहियां। एक महीने जे मुताबिक तव्हां खे ख़बर आहे त महबूब करीम जे मेराज शरीफ जो महीनो हले पियो। सुभान अल्लाह। रजब शरीफ जे महीने में महबूब करीम मेराज कयो।
ऐं वॾी ॻाल्हि आहे त मुंहिंजे नबियुनि जे सरदार रहमत लिल आलमीन जी अब्बे जे पुष्ट मां निकिरी अम्मा जे बतन में आया, उहो बि रजब शरीफ़ जो महीनो। ऐं तो असांजे हैदरे करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा जी विलादत भी हिन महीने में थी आहे। महबूबे सुबानी कुतुब रब्बानी सैयदना मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जी यारी शरीफ भी आहे। महबूब करीम कायनात के सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाग जा गुल हसन मीर हुसैन आई हसन मीर हुसैन जे बाग जो गुल मुझो मुर्शिद दस्तगीर ताई। हैदर करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा पाण तकरीर कंदे फरमायो त सॼे कुरान पाक जो इल्म बिस्मिल्लाह में आ। बिस्मिल्लाह जो सॼो इल्म बे में आ। बे जो सॼो इल्म नुक्ते में आ। वो नुक्तो मां अली आया। हथ मथे करे वञे आवाज़ सां वो नुक्तो या अल्लाह जेको ॾाढा ॻाल्हाए उनखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारिजा। माण्हुनि जे ख़ुशामदनि में बि ॻाल्हायो हूंदई, मुस्तफ़ा जे बचन जे प्यार में ॻाल्हाए त तुंहिंजी ज़बान कंहिंजो मोहताज न थिए। हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो चओ अली अली आ। लॻे छॾ चओ अली अली आ। अहिड़ो नारो लॻाए जो पूरे मीरपुर में वञे चओ अली अली आ। नारे हैदरी, नारे हैदरी लगाता था जब वो नारा तो खैबर तोड़ देता था। हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता। जाओ अली अली आ। हाथ मथे करे जाओ तुझा हाथ भी शायद रे चओ अली अली आ। महबूब करीम कायनात जे सरदार जे लाडले मौला अली मुश्किल कुशा जॾहिं अम्मा जे बतन में हो, अम्मा आमना अम्मा फातिमा थी फरमाए, छो जो मौला अली मुश्किल कुशा जे अम्मा जो नालो भी फातिमा है। अम्मा थी फरमाए त मौला अली मुश्किल कुशा मुझे बतन में हुयो त अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जॾहिं मदीने वारो साईं मुझे हावेलीअ में ईंदो हो त मौला अली मूंखे उथारे पीआरींदो। वॾे वॾे आवाज़ मां तो तव्हां खां पुछां ओ मीरपुर वारो हैदर करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा अम्मा जे बतन में रही करे, अम्मा जे बतन में रही करे मुस्तफा के सुञाणे सके तो त शायद नजफ में रही करे मीरपुर के मुरीदन के भी सुञाणे सके। इते तकीअ चेहरे में ही रौनक अची वई। हथ मथे करे वञे आवाज़ मौला अली मुश्किल कुशा तो फरमाए त जॾहिं मां अम्मा जे बतन में हूंदो त मुंहिंजो मुस्तफा असांजे हावेलीअ में ईंदो हो त मां अम्मा जीजल जे बतन जे अंदर खुरड़ियूं हणंदो। अम्मा जीजल उथी बीहंदी। अम्मा जीजल थी फरमाए त हिकिड़े ॾिहाड़े मां के कमकार में रुधियल हुयसि, मुझो तवज्जो न हो। ओचिते मुझा करीम ये हवेलीअ जे अंदर एंट्री था, ये दाखिल थियणो त मौला कायनात मौला अली मुझे बतन में खुड़ियूं हाणे शुरू कयूं। हीअ जो ॾिसां उथी करे त मदीने जो ताजदार पियो अचे।
हैदर करार मौला अली मुश्किल कुशा जी अम्मा थी फरमाए मां बैतुल्लाह जे तवाफ ते वयस जॾहिं हीअ तवाफ कंदे कंदे हिकिड़ो चकर ॾिनुमि वरी ॿियो चकर ॾिनुमि वरी टियों चकर ॾिनुमि जॾहिं चौथे चकर में आयसि काए चकर में वॾे आवाज़ सां चौथे चकर में आयसि महसूस कयुमि त सोणे अलीअ जे आमद जो टाइम थी वियो आहे। मां तो तव्हां खां पुछां चौथे चकर में छो पियो अचे सोड़ो अली पहिरें चकर में ई अचे हा जेकॾहिं बतन में रही मुस्तफा के सुञाणे सघे थो त पंहिंजे आमद जो बि टाइम जी सॼी ख़बर हुया चौथे चकर में छो पियो अचे दुनिया वारनि खे ॾेखारियई ओ दुनिया वारो जॾहिं चौथो चकर ईंदो आहे त अलीअ जी आमद थियणु शुरू थी वेंदी के माण्हू चवंदा आहिनि साईं तव्हां सुन्नी मौला अली मुश्किल कुशा जी इज़त न कंदा हो चवंदा हो त चौथो खलीफ़ो आहे हेॾे तवजह कजा हैदर करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा असदुल्लाह शेर खुदा चौथो छो पहिरियों खलीफ़ो इहो इज़त तव्हां नथा कयो मां तो तव्हां खां पुछां अली त टिनि खां पोइ आयो तो असांजो नबी त 1.25 लख नबियुनि खां बाद में आयो पोइ जेको 1.25 लख नबियुनि खां बाद में आयो तो उनजे सरदारीअ में कोई फर्क हो हिन नबी खे एतिरी ख़बर कान्हे का त सरदार ईंदा ई आख़िर में हथ मथे करे ऐं हिन तवजह तोखे ख़बर आहे त मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा जॾहिं अम्मा जे बतन में हुयो त बि चौथे चकर में मौला कायनात मौला अली जन भाइर बि 4 मौला अली मुश्किल कुशा खां 3 वॾा चौथे नंढे में नंढो अली आहे हथ मथे करे सुभान अल्लाह चओ अल्लाहु अकबर हथ मथे करे भेज द सगीरे जो नारो वाह वाह जाॾे वञूं था त वॾी यारी शरीफ़ जूं मुबारकूं मिलन दिल ई ठरी थी थोरो वॾे आवाज़ हैदर करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा जी अम्मा थी फरमाए जॾहिं जो मां हीअ चौथे चकर में हुयसि छा महसूस कयूं त अलीअ सोणे जे आमद जो टाइम थी वियो आहे मां हेॾे होॾे निहारियो जा जो ॾिसां त का पर्दे वारी जॻह हुजे अहिड़ी का पर्दे वारी जॻह नज़र न आई मां पंहिंजूं नज़रूं खणी बैतुल्लाह जे दीवार ते छॾियूं त बैतुल्लाह जी दीवार खुली पई मां तो तव्हां खां पुछां मीरपुर वारो इहे छो हे बि रिवायतूं आयूं मौला अलीअ जे लाइ बैतुल्लाह जो दरवाज़ो खुलियो पर इहे घटि घणी रिवायत इहा आई आहे त मौला अलीअ जे लाइ बैतुल्लाह जी दीवार खुली आहे इहा छो तव्हांखे ख़बर आहे छो जो दरवाज़ो सभिनी जे लाइ खुलंदो आहे बैतुल्लाह जी दीवार हिकु मौला अलीअ जे लाइ खुलंदी आहे हथ मथे करे ऐं हे वरी अल्लाह जे घरनि में वेही करे और तकरीर खिताबनि में थो चवे सही अली सही न आहे मां तो तव्हां खां पुछां मीरपुर वारो खुदा के हाज़ुर नाज़ुर करे हाणे हेॾे तवजह फ़ैसिलो तूं कर जे जो इस्तक़बाल बैतुल्लाह करे दिल ठरई आहे त ॾाढा सुभान अल्लाह हे तो चवे तो अली सही ना है असा को छो तो पूछे कुछ
जो बैतुल्लाह पूरे जेका मीरपुर माथेले जी मस्जिद हूंदी उन जो मौका दिया जॾहिं तकबीर चवंदा त मौका दे कंदा जॾहिं तकबीर चो त बि मौका पे आज़ान चो त बि मौका पे मीरपुर जे मस्जिद जो मौका पे नारकीअ जे मस्जिद जो मौका पे घोटकीअ जे मस्जिद जो मौका पे खैरपुर जे मस्जिद जो मौका पे पर वाल वग़ैरह प्यारा तो पूरे कायनात जे मस्जिद जो बैतुल्लाह ने बैतुल्लाह जो मौला अली ने ईमान वारे जी त रग रग थरी पई हूंदी हथ मथे करे वञा वासा इहो मसलो मुस्तफा के दरबार में आयो ओ साईं हेदे भी दाढ़ी हेदे भी दाढ़ी हेदे भी मस्जिद हेदे भी मस्जिद हेदे भी कुरान हेदे भी कुरान हेदे भी हर शे हेदे भी मदरसा हेदे भी मदरसा असा की सुजानो हक ते कहरा त मदीने जे ताजदार तो असा जे पाक मुर्शिदा मौला अली ने इशारो कयो हथ मथे करे पाण फरमायो त मोमिन ऐं मुनाफिक जी पहचान अली आहे हथ मथे करे जेकॾहिं मुंहुं कूमड़ थी वञे त समझी वञा भले थोड़ी टिकी दाढ़ी केतिरी बि हुजे भले केॾो जेॾो वॾो फटको हुजे पर जेकॾहिं गुलाब जे गुल वांगुरु खुली पए पोइ सम्झ त मोमिन जी निशानी आहे के माण्हू चवंदा सही अलीअ पाक जी करामत ॿुधा इहा ई अलीअ जी करामत आहे जो अलीअ जी ॻाल्हि अचे त दुश्मन जी पहचान थी वञे जेके थकिजी पिया हथ मथे करे सुभाणे अल्लाह चओ हा ॿिया थकियल हो जेके न थकिया उहे सुभाणे अल्लाह चओ हाणे हाणे सही आहे हैदर करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा असदुल्लाह शेर खुदा तो असांजे पाक मुर्शिद अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हिकिड़े ॾींहुं रसूलुल्लाह उन जे हज में आरामी था महबूब मौला अली थो चवे सिजला तो पियो वञे मां टे पढ़ी नमाज़ न पढ़ी आहे असर जी नमाज टे पारीअ जी नमाज सिज लहंदो थो वञे अली हसन वग़ैरह साईं मंसूर साहब सिज लहंदो थो वञे सिज सिज चओ ॻाल्हायो वॾे आवाज़ सां सिज लहंदो थो वञे मौला अली थो चवे हिकिड़ो दफ़ो ॾिठुमि सिज ॾे वरी ॿ दफ़ा बि ॾिसां मुस्तफा जे चेहरे में हेॾे तवज्जो मौला अली तो चवो त इम्तिहान अची वियो हेॾे रब जी इबादत आहे हेॾे मुस्तफा जी इताअत आहे हेॾे रब जी इबादत आहे हेॾे मुस्तफा जी इताअत आहे हाणे इताअत कया या इबादत कया दुनिया भर जो दिमाग़ चकराए छॾे वाह मौला अली तुंहिंजो फ़ैसिलो पाण इबादत खे छॾे मुस्तफा जी इताअत कयो हथ मथे करे वॾे आवाज़ सां सोड़ो अली तो चवे सिज लही वियो अखियुनि मां लुड़क वही आया मुस्तफा जे चेहरे वॾो हथ किरिया पाण फरमाए उथिया सुजाग थिया पाण फरमाए अली तू उहो बहादुर आहे जो अॼु ताईं के दुश्मन जे आॾो चंगियुनि में न रुनो आहे तोखे कहिड़ी ॻाल्हि रोआरियो आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मूंखे निमाज़ रुआरियो आहे मूंखे निमाज़ रुआरियो आहे ऐं हे वरी सॾु आहे अलीअ जो आशिक़ निमाज़ पढ़े ई न छा जोड़े अलीअ जो आशिक़ आहे मुर्शिद जी अदा करणु सिखियो ई न आहे रुगो टलियूं तावाऊं थो करे उहो सचो मुरीद आहे जो
जो पाजी रजा छड़े मुर्शिद जी रजा हले। इमाम अहमद रजा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह असांखे दसियो त मां पाजी रजा ना अहमद रजा, अहमद रजा पाजी रजा ना मुस्तफा जी रजा। जे करे तो असां बरेलवी सनबा। मौला अली मुश्किल को छा थो चवे त महबूब करीम खे अर्ज़ कई त सही सिज लही वियो, निमाज़ कज़ा थी वई, पाण फरमाए पोइ शरीयत में जाइज़ आहे पढ़ो। हज़रत अली तो चवे हथ त मुंहिंजा ॿधी अर्ज़ कयो मां त साईं तू भी हुजे ऐं अली निमाज़ कज़ा पढ़े। वाह वाह, अॼु त अदा पढ़ायो। ओ साईं अॼु त अदा पढ़ायो। मां तो तव्हां खां पुछां मीरपुर वारो अली पाक खे ख़बर न हुई छा त सिज लहंदो आहे त वरी ओॾो उभरंदो न आहे। हज़रत आदम खां वठी 1.25 लख नबी आयो, कॾहिं इएं न थियो, कॾहिं अहिड़ी चेंजिंग न आई, कॾहिं सिज वापसि न वरियो। वाह एतिरे करार उन जो अंकल कर मदीने के ताजदार फरमायो ओ सिजा सुभान अल्लाह क्या हाथ बदे करे ओ सिजा। मुझे अली नमाज न पढ़िया ये अशदा सा इशारो कयो, ये जो कयो त ये टंगियो आहे। नादिया नादिया मस्त थी फिर ये बच्चे के प्यार ये टंगियो आहे। और हे लफ्ज़ तवज्जो सा वो 70,000 मलाइका इनके छिकींदा आहिनि तॾहिं एतिरो हलंदो आहे। हेॾे तवज्जो उहे जॾहिं मुस्तफ़ा जो इशारो थियो वाह सुर अली तुंहिंजो शान, वाह जो मुस्तफ़ा जो तोसां प्यार आहे, नबी पाक जो इशारो थियणो त उहो सिज त टंगियो आयो पर जेके 70,000 मलाइका उहे छिकनि पिया उहे बि टंगिया ई आया। नादिया वॾे आवाज़ मां थक जा त नारो त हणो नी बाक़ी छा ॿुधाए कंदो। नादिया लड़ करे सुभान अल्लाह चओ। नादिया भेज दस्तगीर जो नारो तवज्जो आहे। हाँ कहिड़ी ॻाल्हि पे कयमि? वाह वाह मंजूर साहब तो चवे तो 70,000 मलाइका भी टंगिया आया। पोड़े तुझी कहिड़ी हैसियत आहे जो चवे तो त नबी असां जहिड़ो आहे। इहो नबी साबिरी न हो जेकॾहिं न तो असां जहिड़े खे इहो पावर मिलियल हुजे त हिननि खे टंगे हलाए काथे पुॼाए। हथ मथे करे ॻाल्हाए। इन्हनि खे अल्लाह ताला पावर भी ॾींदो आहे त उहो था भी बर्दाश्त जो ॾींदो आहे। नबी पाक जॾहिं सिज खे इशारो कयो वापसि वरी आहे। हज़रत अमीर उमर तो चवे सोरा अली तुझे करे पूरी खुदा जे खुदाई में तब्दीली अची वई आहे। पाण फरमाए मज़ो त तॾहिं यानी थोरो वॾे आवाज़ सां त दुनिया वारनि खे पतो पवे पर दुनिया जी पूरी काइनात जा माण्हू सिज जे इंतज़ार में पर सिज मौला अली जे इंतज़ार में। हथ मथे करे वाह जो पावर आहे, वाह जो पावर आहे। मां तो तव्हां खां पुछां जो सिज इंतज़ार करे इहा बि त का शइ हूंदी न। सुभान नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर बैत मते कनी भे मौला कायनात मौला अली तो चवे त रब जे इज्जत जो कसम ओ मीर परवारो हेरे तवज्जो खुद
कायनात मौला अली जला जॾहिं सिज वापस वरियो तो गुलाम चौतारी फिरी विया अली छा थो करे तुझे लाइ खुदा जी खुदाईअ में तब्दीली अची वई आहे जल्दी कर नमाज़ पढ़ो पाण फरमायो अली तकड़ कंदो ई नाहे हथ मथे करे वॾे आवाज़ सां त गुलामनि अर्ज़ कयो हाजी अली नवाज़ सुभान अल्लाह चओ गुलामनि अर्ज़ कयो हल रायता रब्बक या अली सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हल रायता रब्बक या अली ओ अली छा तो उन मिठड़े रब के कदे ॾिठो आहे पाण फरमायो त रब जे इज्जत ऐं जलाल जो कसम आहे कुंतो आबदो लमराओ मां जेसी ताईं न ॾिसंदो आहे तेसि ताईं इबादत कंदो ई न आहियां हथ मथे करे सुभान अल्लाह चओ अल्लाह ताला तव्हांजो ॿुधण मुंहिंजो ॿुधण क़बूल फरमाए अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह छो जो मुंहिंजी हीअ तारीख़ हिते मुक़ररु आहे अॼु हिसाब न कजो